खुश हिसाल तुझो सजन का साईं हयात आई सजन का साईं सजन का साईं हयात आई खटियो न तुझो शबाब आहे तुझो मुझो चेहरो हुस्न जेको आहे न जीअं जीअं कुराड़ पईंदी मुंहं में झुरियूं अची वेंदियूं गुंज पइजी वेंदा ॾाढ़ी अची थी वेंदी साईं मुंहिंजा हॾ कमज़ोर थी वेंदो हुस्न चेहरे जो मोकिलाए वेंदो जवानी वारो हुस्न जोभन कुराड़ में ख़तम इहो असांजो हुस्न आहे कुर्बान मदीने वारे साईं अञा अबो आदम ठहियो कोन हुयो हुस्न मुस्तफ़ा अॻे पैदा थियो हुयो काइनात फना थी वेंदी हुस्न मुस्तफ़ा बाक़ी रहंदो वरी जो सुभान अल्लाह दिलबर साईं तो फरमाए सदियुनि खां महबूब हयात ही असां 50 सालनि जे मर्द जो चेहरो फिरी थो वञे कुराड़प में चेहरे जो हुस्न मोकिलाए थो वञे सदियूं गुज़री वियूं अॼु बि मुंहिंजे महबूब जो हुस्न ईअं चोभन ते आहे चओ सुभान अल्लाह ऐ सजन खां साईं हयात आई सजन खां साईं जमाल मुस्तफ़ा जी ॻाल्हि वणे थी त चओ सुभान अल्लाह सजन खां साईं हयात आई खटियो न तुझो शबाब आहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे सुभान अल्लाह मुसब जो कुरान ॿुधो सुभान अल्लाह कुरान वरी बयान करण वारो मदीने वारो साईं सुभान अल्लाह मिठड़ी आवाज़ जो को कारी वेही कुरान पढ़े न दुनिया जा सब म्यूजिक सुरूद हिक पासे कर कुरान जी लय कुरान जो लफ्ज़ लफ्ज़ तरन्नुम हर दुनिया जी आवाज़ खां वधीक मिठो आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह तव्हांखे मदीने शरीफ जी ज़ियारत नसीब कंदो आमीन इहे जेके कुरान पढ़ंदा आहिनि मस्जिद नबवी में सुभान अल्लाह हीअं फज्र निमाज़ जो अचे त मिठड़े तरन्नुम में कुरान मजीद पढ़ंदा कुरान पढ़ण जो आवाज़ उन्हनि जो एॾो मिठो आहे ईअं महसूस थींदो ॼण हींअर हींअर कुरान नाज़िल कंदो थिए अॼु जो उम्मती कुरान पढ़े त उन में एॾी लज़त आहे ॿुधा रहमत लिल आलमीन नबी कुरान पढ़े मुंहिंजो दिल पर नबी कुरान पढ़े ॿुधा त उन लफ़्ज़ ऐं उन आवाज़ में केॾो असर ऐं तासीर हूंदी हज़रत मूसा तो फरमाए जंहिंजो महबूब ज़बान मां कुरान ॿुधुम त मुंहिंजा कदम रुकजी विया डोड़ंदो अचे महबूबन करीमन जी मजलिस में वेठुसि जेसीं कुरान पढ़नि पिया ॿुधाइनि पिया मां ॿुधंदो रहियुसि ॿुधंदो रहियुसि ॿुधंदो रहियुसि मां वियुसि हाणे ॿियो ॾींहुं थियो मूं चयो त राति गुज़रे त वरी वञा साॻी महबूबनि खां पुछा कयो या रसूल अल्लाह सुभाणे ईंदो साईं जन फरमाया सुभाणे वरी हिन ई जाइ ते मुलाक़ात थींदी जदों हाणे राति गुज़रे सिज उभरे सुबुह थिए त वरी यार जे दीदार जे लाइ वञा हाय हाय वाह चओ सुभान अल्लाह हज़रत सैयदना मुसअब रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿियो ॾींहुं थियो महबूब सुणे जी दरबार में आया हबीबन जी बारगाह में आयो अॼु वरी कुरान जी तिलावत ॿुधई साईं जे कदमनि ते किरी पियो हबीब हाणे दुनिया खे छॾियुमि हाणे पंहिंजी गुलामी में क़बूल फरमाए चओ सुभान अल्लाह हबीबन सीने सां लातो कलमो पढ़ण सेखारियनि हज़रत सैयदना मुसअब खां सिंगार विसरी विया कपड़ा विसरी विया खुशबू विसरी वई दुनिया जी हौद हस्ती विसरी वई हो जेको सुबुह जो 9 वॻो पाईंदो हुयो त शाम जो 9 वॻो पाईंदो हुयो भली भली खुशबू लॻाईंदो हुयो हर शइ विसरी वई सुबुह जो शाम जो हिकु तवार हुई त पिरीअ सां प्यार हाय हाय पको इक़रार पिरीअ सां प्यार पको इक़रार मुंहिंजो हबीब बेमिसाल कमाल
सां प्यार चओ सुभान अल्लाह अखियुनि जो ठार दिली दिलदार अखियुनि जो ठार माण्हू पुछनि पिया त मुसब इहो कंहिंसां यादि लॻाई अथई छो महबूब जे दर ते वियो आहीं छो मोहम्मद ते कलमो पढ़ियो अथई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए तव्हांखे ख़बर न आहे त अखियुनि जो ठार दिली दिलदार अखियुनि जो ठार दिली दिलदार मुझो हबीब बेमिसाल बा कमाल पिरीअ सां प्यार जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम चही ते फिदाई 14 तबकनि अंदर मुस्तफ़ाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदरो दुजा शमसो दुहा नंगी नंगदार यतीमन यार यतीम नंगी नंगदार यतीमन यार असांजो हबीब बेमिसाल बा कमाल पिरीअ सां प्यार सुभान अल्लाह तवज्जो मुड़िया अम्मा खे ख़बर पई हज़रत मुसब जी अम्मा सिकी नथो बचो हुयो मां खे ख़बर पई त हज़रत मुसब अबाणो दीन छॾे मोहम्मद करीम सां वञी दिलि लाती आहे नबी जे दीन ते वियो आहे मां कावड़ पई पुट ख़र्च पखा बंदि कंदी माए पैसो ॾोकड़ बंदि कंदी माए भला कपिड़ा ख़ुशबू बि ख़तम कंदी माए भला ताम खाधो पीतो ख़तम कंदी माए ॻाल्हाईंदी माए न वञ मोहम्मद करीम जो दीन छॾे दे आयो साईं करीमन वटि आयो या रसूल अल्लाह अम्मा नाराज़ थी वई आहे छा हुकुम आहे साईं जन फरमायो तुंहिंजी मर्ज़ी आहे जे तो अम्मा रुसे त भली पई रुसे या रसूल अल्लाह तुंहिंजो दर कोन छॾींदुसि कोन वरी जो सुभान अल्लाह हज़रत सैयदना मुसब खे मां नाराज़ थी पई छा कई जो ज़ंजीरनि में जकड़ियई ज़ंजीरनि में ॿधी कमरे में बंदि करे छॾियई कमरे में बंदि पियो आहे मानी बंदि आहे पाणी बंदि आहे उन खां बुख खां कमरे में बंदि पियो आहे मां थी चवे जेसीं मोहम्मद करीम जो दीन न छॾींदे ओ मुसब तेसीं तोखे आज़ाद कोन कयो वेंदो चए थो हीअ जान त हिकिड़ी आहे जेकी रोड़ हुजनि जानियूं अम्मा हीअ जान त हिकिड़ी आहे जेकी रोड़ हुजनि जानियूं मुंहिंजा जानिब तो तां सभु लख वार कयां सदके जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयदना मुसब रज़ी अल्लाह ताला अन्हु भेण आई भेण अदी ॾिठई त कमरे में हथ खड़ी ॿधी पियो अथसि पेर ॿधा पिया अथसि मुसब जे अखियुनि में लुड़क रोए पियो अदा छो थो रोई बुख लॻी अथई अदी बुख कोन लॻी आहे उञ न लॻी आहे कि हेतिरा ॾींहं थिया अथनि 5-6 ॾींहं गुज़री विया आहिनि मानी न खाधी अथई हीअं जो ॾेखारियईं त ताज़ो ताज़ो अंगूरनि जो छिको अॻियां पियो चओ सुभान अल्लाह माण्हू अलाह वारनि जी करामतुनि जो इनकार था कनि मुसब जी करामत कि तव्हां मानी बंदि कई आहे मुंहिंजे अलाह मुंहिंजी मानी बंदि न कई आहे तवज्जो मुड़िया सुभान अल्लाह अदा बुख बि न लॻी